पाती पानी पति बुजुर्ग तहकीकत फरमाए त शहीद जी मर्जिया जन्नत में रहे दुनिया में रहे पर जे कदे को सदींदड़ सदे त उन जे सद के सद में जियो चई ऐ उन जी मदद करे तब इहो शहीद जो कमाला। हजरत अब्दुल्ला बिन अब्बास फरमाए थो त पो जदे उन्हन ओहद जे शहीदन ते अल्लाह मेहरबानी कई जन्नत में रहा त अल्लाह ताला जे हुजूर में दुआ घुरियाऊं त मुंजा मौला ये असां ते जेका तो दाईमी नेमत कईया असां ते जेको तो करीम करम कयो आ मेहरबानी कईया या खबर मुस्तफा जे बिन गुलामन तई पहुंचे त उहे ब हबीब जे दीन जे ला जिहाद कन कुसी देखारीन गुस्सन न ऐ उन्हन ते भी मेहरबानियों थियन पो अल्लाह ताला कुरान पाक जी आयत नाज़िल फरमाई जेका मुअमा जे सामो पढ़ी वला तहसबन्नल्लज़ीना कुतिलू फी सबीलिल्लाहि अमवाता। सुभान अल्लाह भली पर मां तो चा त अञा आवाज घणो हुजे वला तहसबन्नल्लज़ीना कुतिलू फी सबीलिल्लाहि अमवाता। अल्लाह फरमायो जेके मो अल्लाह जी राह में शहीद कया व्या मारिया व्या उन्हनि खे मुअल छाल बि न कयो मुअल छाल बि न कयो ला तहसबन हरगिज़ न। इहा मिठे मोहम्मद घोट जे उम्मत ते खुसूसी इनायता जो जे कदे को मानू चोरी जो इरादो करे पर जेसी तई चोरी नथो करे जिना जो इरादो करे जेसी तई जिना नथो करे बेहयाई बद किरदारी जो केड़ी भी गुनाह जो इरादो करे पर जेसी तई गुनाह नथो करे तेसी तई गुनहगार न लिखबो पर शहीद जेला कुरान पाक जो वाज़िह फैसलो आ चिट्टो दलीला। अल्लाह फरमायो दिल में शक भी करणो ना है सोचणो भी ना है त सिर धड़ खां धार थन जिस्म रतो रत बणियो पियो आ इन मकाम जी इन दर्जे जी तोखे खबर ही काने का के मानू चंदा हन इमामन में ताकत काने का शहीदन में ताकत काने का जे नत छो ये शहीद थियन हा छो ये दुख दिसन हा पर के अल्लाह जे प्यारे फरमायो शहादत है मकसूद मतलूब मोमिन न माले गनीमत न किश्वर कुशाई। तो जो मोजो अकुल न हलंदो अकुल गोडा खोड़े अंधो थी किरी पवंदो पर शहीदन जे मकाम के ॼाणी दो सुञाणी दो नुक्तो ज़हन में विहारी दो त इश्क वारो छा फरमायो भिटाई बुधो थई जो कुरान करीम जो आलिम फारसी जो माहिर पर भिटाए जो हिक बि थोरो लाहे न सगूं। अल्लामा डायरी फरमायो छो फरमाई जो साईं जन फरमाइन था पंहिंजे इंटरव्यू में तव्हां न ॾिठो हूंदो पर मौलाना नजमुद्दीन करमी ॾिठो हूंदो त मूं साईं फरमाइन था त सोने भिटाई जी दरगाह ते लठ हथ में खणी 4 कलाक तकरीर कई न चई सुभान अल्लाह न चई के चयो सोहणिया सिंध जो सोहणो आलिम हजरत किबला दाहिरी अलवी रफाई शाज़िली नक्शबंदी ऐ कादरी सोहणिया सिंध जो सोहणो आलिम हजरत किबला दाहिरी सजो पढ़ंदुस त मौज़ियो खां थड़ी विंदुस खादिम अदना साईं जो रियाज चनो सदाईंदो हर महफिल में हर जाते गुण आ बेहद गाईंदो शाद रहे मुझ सिर जो साईं ना किस दुआगू वरी वरी सोहणिया सिंध जो सोहणो आलिम हजरत किबला दाहिरी साईं फरमाए तो 4 कलाक भी तकीर कईया जब तकीर करे मामूल मुताबिक पांजे घर
पांजे गोठ मुकीम दाहिरी में आयस अखियों जाहिरी बंद थियो अंदर वारियों अखियों खुलियों डिठा त भिटाई के साए रंग जो कपड़ा मुबारक पातल हन मलाइक सोने भिटाई के हिंदोरे में लोडन पिया ऐ साईं फरमाइन ता अल्लामा दाहिरी अजु ॾींहं खां पोइ खुली तकरीर कंदो कर उन भिटाइश घोट जे शान के गायो आ त सूह सिंध जी शान वारो आ लतीफ मरतबे ऐं मान वारो आ लतीफ इसम अब्दुल लतीफ आला संदस नसब में बेहद भलारो आ लतीफ उन भिटाई घोट इमामन पाकन जे शान के गायो आ मु अर्ज़ कयो त के माण्हू चंदान शहीदन में ताकत काने इमामन में ताकत काने पर भिटाई फरमायो ही रंग ही निरालो आ सख्ती शहादत जी मिड़ो ई मलार ठरी न वञो अल्लाह जे वली जे इंतजार में वेठा हो मूते थोरो कोन था कयो वडी आवाज सां रड़ करे सुभान अल्लाह चओ फरमाई सख्ती शहादत जी मेड़ो ई मलार जरो नाहे यजीद के इश्क जो आचार कुसण जो इकरार इमामन सी अगही पर सख्ती शहादत जी निसोरो ई नाज के रिंद परूड़ निराज कज़िए करबला जो शहीद जो मकाम वड्डो आ शान वड्डो आ दर्जो वड्डो आ एतरो वड्डो आ जो इमाम जलालुद्दीन सुयूती लिखियो आ त हर किल ईसाई वट टे मुसलमान कैद थी आया हा जंग जे दौरान बिन के तय में उछलाई एक के ईसाइन जी हसीन जमील छोकरी जे हवाले कई 40 रातन ताई उन महबूब जे गुलाम उन डाहो निहारियो बन नेठ 40 दी पुछईस त कहे मोहब्बत में मस्ताही कलमो भरे मुसलमान थिया तो अल्लाह ताला उन तय में उछलाई दड़न के तौफीक दिनी इमाम जलालुद्दीन सुयूती लिखे तो त उहे उन जे निकाह पढ़ने जे लाए आया हा साईं जन तशरीफ फरमा थी चुका।